बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम सैयद जुल्फ़कार शाह साहब, सूबाई वज़ीर सक़ाफ़त, मुंहिंजो दोस्त नज़ीर राव साहब, स्टेज ते वेठल गुलाम क़ादिर चांडियो साहब, फ़तेह अहमद मरी साहब ऐं ॿिया सभु दोस्तो, भेनरो ऐं भाउरो GSM। सभ खां पहिरीं साईं शाह साहब खे मुबारकबाद ॾींदुसि त हुन पंहिंजे वालिद साहब जे यादि में हीअ तक़रीब सॼाई आहे। ऐं अहम ॻाल्हि इहा त ख़ुशनसीब आहिनि उहे वालिदेन जिन खे शाह साहब जहिड़ो फ़र्ज़ंद मिलियो आहे जो हू हर साल संदसि यादि में तक़रीब करे थो ऐं किताब शाये कयो अथसि। हाणे ॻाल्हि इहा त जॾहिं सदर जो वारो ईंदो आहे त कमु ख़लासु हूंदो आहे, हर को तकीर करे सभु ॻाल्हियूं करे वेंदो हलियो आहे। बहरहाल मुख़्तसर इहो चइबो त हिते जेके तकीरूं थियूं आहिनि, जेके मकाला पढ़िया विया आहिनि, तंहिं लाइ सचपच त मां मुंतज़मीन खे मुबारकबाद ॾींदुसि त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे चूंडियो वियो आहे। जीअं ही गुलदस्तो आहे तीअं गुलदस्ते वांगुरु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जदीद खां वठी क़दीम ताईं मौज़ूअनि ते ॻाल्हायो वियो आहे ऐं साईं ग़मदिल जे शाइरीअ सां भेटियो वियो आहे। सो आउं सम्झां थो त हेॾो वॾो मजमूओ मुनक़िद करणु ते जेतिरी मुबारकबाद ॾिजे घटि आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मां ख़ाली हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिते अॼु असीं वेठा आहियूं साईं जुल्फ़कार शाह साहिबु, त ही उहो हंधु आहे जिते 15 फरवरी 1843 में मीर नसीर ख़ान टालपुर पंहिंजे सिंध जे फ़ौज सां अची ख़ैमा हया हुआ ऐं 17 फरवरी 1843 ते मियाणी जे जंग में अंग्रेज़नि जे साज़िश सबबु सर चार्ल्स नेपियर जो हिकिड़ो मुंशी हो मिर्ज़ा अली अकबर, उन 2 रातियूं अॻु ई असांजा सिंधी माण्हुनि खे जनरलनि खे ख़रीद करे वरितो। इन करे जंग में वॾो टाह थियो, सवें सिंधी शहीद थिया ऐं उहा जंग सिंधियुनि हाराए छॾी। उन खां पोइ जंहिं हंध ते ही शहादत थी हुई, हिते गुलाब जा गुल पोखिया विया हुआ। घणो वक़्तु हिते उन्हनि गुलाबनि जे गुलनि मां जॾहिं हवा ईंदी हुई त उन्हनि शहीदनि जी महकार बि ईंदी हुई। सो अॼु असीं उन हंध ते गॾु थिया आहियूं जिते मीर नसीर ख़ान टालपुर पंहिंजा ख़ैमा हया हुआ ऐं सिंध जे हक़नि लाइ वेड़ विड़ियो। सो साईं जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे, शाइरीअ ते जेतिरो बि ॻाल्हायूं असीं घटि आहे। साईं ग़मदिल जी शाइरीअ में ॾिसो त वायूं बि आहिनि, काफ़ियूं बि आहिनि ऐं हुन वॾी ॻाल्हि हू त हू हिकिड़ो तइलीमी माहिर बि हो। हुन पंहिंजा शागिर्द बि पैदा कया ऐं पंहिंजे औलाद खे उहा तालीम ॾेई वियो जो अॼु हुनखे औलाद यादि कयो बीठा आहिनि। मूंखे ख़ुशी आहे त ही तक़रीब थी आहे। उमेदु अथमि त वरी आईंदा बि तक़रीबूं थींदियूं। तव्हांजी वॾी महिरबानी।